अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु ज़ह ज़िंदगी सीज़न 2 जी पूरी अॼु तव्हांखे तफ़सील ॾियण आया आहियूं। छा ज़ह ज़िंदगी सीज़न 2 ईंदो बि सही या बस ज़ह ज़िंदगी जो इते ई ख़त्म थी चुको आहे। दोस्तों, इन वीडियो के पूरो ॾिसो ऐं तव्हांखे अॼु पूरी मालूमात ॾींदासीं ऐं आख़िर ताईं इहे वीडियो ॾिसो ऐं तव्हांखे सॼी मालूमात मिली वेंदी। थी सघे त शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी लाइक शेयर ऐं फॉलो ज़रूरु कंदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़ह ज़िंदगी सीज़न 2 जी जेका आहे न कहाणी फ़िलहालु उते ई पई आहे जिते असां जेसीं ताईं तव्हांखे ॿुधायोसीं। फ़िलहालु अनाउंस इन जे बारे में कुझु न कयो वियो आहे, लेकिन हिकिड़ो कमु तव्हांखे ज़रूरु करिणो पवंदो। अगरि तव्हांखे ज़ह ज़िंदगी सीज़न 2 ॾिसणो आहे, अगरि ज़ह ज़िंदगी तव्हांखे एतिरो ड्रामो वणियो, असांजे अंदाज़े में त सभ खां वधीक ड्रामो ज़ह ज़िंदगी तव्हांखे वणियो आहे हर कंहिंखे, लेकिन आख़िरी कहाणी ख़राबु हुई। हाणे सीज़न 2 तव्हांखे तॾहिं मिलंदो दोस्तों जॾहिं तव्हां वञी करे सिंध टीवी जी चैनल ते कमेंट कयो, उते लिखो सीज़न 2, ठीकु आहे न। ऐं फेसबुक पेज ते बि लिखो वञी उते 2 मतिलबु सिंध टीवी जेका अदाकार आहे उन्हनि जे हेठो वञी करे लिखो सीज़न 2 लिखिणो आहे कमेंट में। तव्हांखे एतिरो लिखो ऐं एतिरो शेयर कयो इन ॻाल्हि खे, जेको राइटर आहे लाला, ठीकु आहे न, रूर ज़ुरनार वटि जीअं ॻाल्हि मालिकनि वटि पुॼी वञे ऐं हू सीज़न 2 ते ठाहिण ते मजबूर थी वञनि ऐं पोइ ई सीज़न 2 स्टार्ट थी सघे थो ऐं हुननि खे ख़बर पइजी वेंदी ज़ह ज़िंदगी सीज़न 2 में माण्हू केतिरी दिलचस्पी रखनि था। पोइ ही फालतू ड्रामा छॾे सीज़न 2 खे ज़रूरु ठाहींदा ऐं अब्बास गुल ओढ़ाणे खे बि ज़रूरु उन में ऐड कयो वेंदो अदाकारी हिसाब सां। ऐं तव्हांखे इहो बि लिखिणो आहे सीज़न 2 में अब्बास गुल ओढ़ाणे खे जेको आहे अदाकार कयो वञे ऐं सीज़न 2 2024 में अचे, इहो लिखिणो आहे जिथे किथे। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।